बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम असारे कुरान से प्रोग्राम सब मेहरान में आया तहांजी मेज़बान ते मवान अॼु हफ़्ते जो पहिरों ॾींहुं यकीनन सभु कोई पंहिंजे शेड्यूल ऐं टास्क ते जेको बिज़ी हूंदा ऐं सुबुह सुबुह जे आगाज़ यकीनन तव्हां पंहिंजे रब खे यादि करे क़ुरान पाक जी तलावत करे असां सभिनी जीअं कंदा आहियूं तूं ही कयो हूंदो स्टार्ट छो त ॾिसो त लाइफ में पहिरियों हमेशह चवंदी आहियां त का न का टास्क अहिड़ा थोरा डिफ़िकल्ट हूंदा आहिनि जंहिंमें उनखे आसान करण लाइ पंहिंजे रब खे यादि करणु जेको ज़रूरी आहे ऐं उहे बि जेको असां पंहिंजे रब खे हर वक़्तु यादि कंदा रहूं त असांजे हर कम में हर चङे जे कम में भलाई थिए ऐं उन सां गॾोगॾु अगरि असां भलाई जा ॿिया पहलू ॾिसूं त असांजे कंहिं बि लाइफ में रहंद कंहिं रुकावट न थिए त उन जो ॿियो बहितरीनु तरीक़ो इहो त ॿिए कंहिंजी बि जेका मदद हेल्प करे वठूं ॾिसो त कोई बि नीडी पर्सन आहे या इवन की तव्हांजे पाड़े में पहिरियों त तव्हां स्टार्ट कयो पंहिंजे घर खां पोइ तव्हां पंहिंजे पाड़े खां पोइ तव्हांजे एरिया मोहल्ले खां पोइ बाद में जेके तव्हांजा लाइफ जा जेके बि सोशल सर्कल आहिनि गैदरिंग्स आहिनि अॼुकल्ह त सोशल मीडिया में एतिरा जेके सुञाणप वारा बि हूंदा आहिनि उहे बि फ्रेंड लिस्ट में ऐड हूंदा आहिनि लेकिन किथे न किथे कंहिं न कंहिंखे बि हेल्प जी ज़रूरत पइजी वेंदी आहे जेतिरो इंसान को थी सघे इवन चाहे फिज़िकली मोरली या तव्हां कोशिशि कंदा कयो त पंहिंजे सुठे ख़ूबसूरत अल्फाज़नि सां या सुठी एडवाइस सां ई कंहिंजी न कंहिंजी हेल्प कंदा कयो त इहा बि असांखे वापसि में रिटर्न थी करे हमेशह इहा ॻाल्हि ॿुधी आहे ऐं प्रोग्राम सुबुह मेहरान में तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221022885 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा जीअं ॾिसो था अॼु ॿार जेके आहिनि ख़ूबसूरत यूनिफॉर्म पाए इवन की अॼु त मूंखे नज़र आया ॿार जेके आहिनि पेपर पेड जे हवाले सां उन्हनि जे हथनि में आहे छो वाटर बॉटल्स बि उन्हनि जे हथनि में उते मीन्स पेपर्स जेके उन्हनि जा कंटिन्यूसली जेके आहिनि जारी उसारी आहिनि ख़ैर सां जेके ॿार काफ़ी मोकिलनि खां पोइ ॾिसूं था त सुठो ई जेको आहे रिज़ल्ट जेके असांजे पेरेंट्स खे जेके ॾींदा या टीचर्स खे असांखे ॾींदा छो त बाद में ॿार जे शेड्यूलिंग जे हवाले सां सिलेबस जे हवाले सां काफ़ी अहिड़ी सुठियूं पॉलिसी आहिनि त जेको ॿारनि खे मर्ज करे आसानी पैदा करे ठीकु आहे हाणे ईज़ी गोइंग टू थी वियूं लेकिन उनजे बावजूद बि असांखे जेको आहे कोरोना को हींअर महिल ताईं बि जेको असांखे फेस करिणो सोशल डिस्टेंस खे असांखे कवर करिणो ॾिसो था त लाहौर पंजाब में एतिरो जेको रेशो वधंदो थो वञे ईअं न दिलि ख़ुदा न ख़ासिता वरी असांजे जेके न असांजी जेकी लापरवाही जी वजह खां इहे सभु तालीम इदारा बंदि थी वञनि त तारा जेको इन ते फोकस कयो आहे जिथे वॾी वॾी गैदरिंग्स आहिनि उते जेको आहे असां उहे ई मास्क वग़ैरह वेयर्स करण जी कोशिशि कंदा आहियूं वॾे वॾे डिपार्टमेंट्स में इवन की वॾे शॉपिंग मॉल में त छो न असां नंढे नंढियुनि जॻहियुनि ते बि जेको आहे मास्क वग़ैरह ऐं हैंड सैनिटाइज़र जेको यूज़ कयूं ऐं जीअं त नज़रियो असांजे प्रोग्राम सुबुह मेहरान में हमेशह ख़ूबसूरत महिमान मौजूदु हूंदा आहिनि अॼु बि असांजे प्रोग्राम में ख़ूबसूरत महिमान मौजूदु आहिनि अॼु असांजे प्रोग्राम में बहितरीनु जेके आहिनि रागी आहिनि अॼु त नाज़रीन उन्हनि खे भलीकार कंदासीं असांजा पहिरियां जेके महिमान आहिनि जावेद अब्बासी तव्हांखे भलीकार प्रोग्राम सुबुह मेहरान में ऐं तव्हां सां गॾोगॾु ॿिया बि असांजा बहितरीनु सिंगर सलीम भट्टी तव्हांखे बि ऐं जीअं त असांजा बहितरीनु जेके आहिनि ढोलक नवाज़ हमेशह असांजे मेहरान टेलीविज़न में हिसो बि थींदा आहिनि हमेशह जेके शामिलु बि थींदा आहिनि मूंखे एॾी ख़ुशी थींदी त उन्हनि खे असां भलीकार कंदमि मोहम्मद ख़ान तव्हांखे बि ऐं तव्हां सां गॾु पंहिंजो नवाज़ खे बि ऐं भलीकार कंदमि साहिब ख़ान खे थैंक यू सो मच असांजे प्रोग्राम सुबुह मेहरान में ॾिसो त मौसीक़ी रूह जी ग़ज़ा हूंदी आहे चवंदा आहियूं त असांजे सुबुह जो आगाज़ अगरि ख़ूबसूरत अंदाज़ ख़ूबसूरत ॿोलनि सां थिए त पहिरियों जवाब कयूं जावेद खे भलीकार कंदमि भलीकार ॿीहर कंदमि कीअं पियो गुज़रे तव्हांजी सुबुह ऐं कीअं पियो लॻे अॼु हिते अची करे अल्हम्दुलिल्लाह तमामु सुठो पियो लॻे मालिक जा करम आहिनि हर सुबुह भली आहे सो जेको बि असांजे हिन प्रोग्राम में असांखे मौक़ो मिलियो आहे इहो मालिक जे तरफ़ खां चङाई आहे भलाई आहे वाह बिल्कुलु त पोइ भलाई ऐं चङाई जी ॻाल्हि कयो त सुबुह जे आगाज़ में छा ॿुधाईंदो सुबुह जे आगाज़ में सरकार लतीफ़ साईं जी पहिरीं काफ़ी आहे जेकी स्टार्टिंग में उहा शुरू था कयूं जी बिस्मिल्लाह प्रोग्राम जे आगाज़ में लतीफ़ साईं जी वाई थी वञे ऐं बरकत ऐं रहमत बरसे सभिनि घर ते जेके ॿुधंदड़ ते जी बिस्मिल्लाह सरजस तांसू सामायस तां सुख वया इहे बई पूर मूं निमाणीअ नसीब थिया
जे जाना नाल न नींदा आऊं जे जाना नाल न नींदा छो पैसे जे बिछाया अलाम्या छो पैसे जे बिछाया अलाम्या आऊं जे जाना नाल न नींदा आऊं जे जाना नाल न नींदा छो पैसे जे बिछाया अलाम्या छो पैसे जे बिछाया अलाम्या जे जाना ना हलो मूसा मेड़ थी अला हलो मूसा मेड़ थी अला हलो मूसा मेड़ थी अला पुन लखे परिचाया अलाम्या पुन लखे परिचाया अलाम्या छो पैसे जे बिछाया अलाम्या छो पैसे जे बिछाया अलाम्या आऊं जे जाना नाल न नींदा आऊं जे जाना नाल न नींदा छो पैसे जे बिछाया अलाम्या छो पैसे जे बिछाया अलाम्या आऊं जे जाना ना निकिरी शहरा बंभोर में अला निकिरी शहर बंभोर में अला निकिरी शहरा बंभोर में अला निकिरी शहरा बंभोर में अला बण बण थी बाजाया अलाम्या बण बण थी बाजाया अलाम्या छो पैसे जे बिछाया अलाम्या छो पैसे जे बिछाया अलाम्या आऊं जे जाना नाल न नींदा आऊं जे जाना नाल न नींदा छो पैसे जे बिछाया अलाम्या छो पैसे जे बिछाया अलाम्या आऊं जे जाना ना अदियों शाह लतीफ चवेला अदियूं शाह लतीफ चेला मुर्शिद घोट लतीफ चवेला आस उम्मीद न लाया अलाम्या आस उम्मीद न लाया अलाम्या छो पैसे जे बिछाया अलाम्या छो पैसे जे बिछाया अलाम्या आऊं जे जाना नाल न नींदा आऊं जे जाना नाल न नींदा छो पैसे जे बिछाया अलाम्या छो पैसे जे बिछाया अलाम्या आऊं जे जाना ना सुभान यकीनन असां ॾिसंदड़ खे तनखे यकीनन इलाही ख़ूबसूरत मज़ो आयो हूंदो मुंहिंजी मूं चयो त मौसीक़ी रूह जी रज़ा हूंदी आहे ऐं जीअं वरी लतीफ़ साईं जी वाई हुजे त यकीनन रूह खे इलाही रम्ज़ मिलंदो आहे अच्छा केतिरे असर खां तव्हां जेको ॻाइणु शुरू कयो अॼु मूंखे 17 साल खनि थी विया आहिनि 17 साल थिया छो पर इहो ख़्यालु थियो तव्हां जेको रागी थिया कंहिंखे मुतासिर थियो या घर में कोई शौक़ु बि हुयो ऐं नंढे खां वठी माशाल्लाह इहो मालिक जो करम हुयो त
जीअं लतीफ़ साईं आहे, सचल साईं आहे, ॿुधूं पिया त इहा शाइरी रूह खे असांखे सुकून ॾिए पई। अच्छा त उन खां पोइ अलावा जॾहिं स्कूल में पढ़ंदा हुआसीं त पहिरीं नातूं वग़ैरह चवंदा हुआसीं, उस्ताद जेको आहे सो पोइ उन में आहे मुंहिंजो जेको आहे सो रहनुमाई काफ़ी उस्तादनि जी बि आहे मूंसां। पोइ उहे चवंदा तव्हांजो आवाज़ु बहितरु आहे, तव्हां सुठा सिंगर बि थी सघो था। पोइ जो वरी सूफ़ी रंग में असांखे वरी जो रूह खे जो सुकून मिले पियो त वरी शौक़ु बि पैदा थियो। अच्छा केतिरो पढ़ियल आहियो? अॼु इंटर आहियूं। इंटर ताईं पढ़े? चलो इंटर ही पे अॻिते पढ़ण जी कोशिशि न कयो? न बसि ई न वरी शौक़ु बि अची वियो त पोइ वरी असां अॻिते पढ़ण जो कोन, पोइ वरी हिन में ई घणो ज़िम थी वियासीं। अच्छा अच्छा, शहर कहिड़ो आहे तव्हांजो? कहिड़े शहर? असल मेहड़ शहर आहे, हींअर हिन वक़्तु मोर शहर में ठहूं। मोर शहर में। अच्छा, मौसीक़ी में तव्हांजो उस्ताद कहिड़ा? मौसीक़ी में पहिरीं उस्ताद मुंहिंजो उस्ताद ग़ुलाम क़ादिर आहे, जेको मेहड़ में सिखिया ॾिनी तव्हां तमामु सुठो जेको आहे सो वक़्तु उन सिखिया ॾिनी। उन खां बाद में पोइ वरी जो असांजो अचणु थियो त वरी उस्ताद यासीन नवाब शाह जा हुया, उन वटि सिखियासीं। ज़बरदस्त। अच्छा, तव्हां हाणे मोरे में वेठा आहियो त मोरो जेको आहे इल्मु अदब जो रागिन जो जेको अदाकारनि जो स्टेज जेको शहर आहे, कीअं थो लॻे तव्हांखे हुते अची करे? तमामु बहितर, छो जो सिंध जो मर्कज़ बि आहे ऐं राग जे हवाले सां ऐं उन खां अलावा जेके असांजे हिन कल्चर, सिंधी कल्चर ऐं राग ग्रुप हींअर ताईं बि ओताकुन में माण्हू काफ़ी ज़ौक़ शौक़ सां ॿुधनि था। तमामु बहितर आहे। सही सही। तव्हां सां गॾु सलीम भट्टी बि इलाही ख़ामोश उन्हनि वेंदासीं कि अच्छा, तव्हां केतिरे अरसे खां जेको ॻायो? अदी मूंखे माना 25 साल थिया आहिनि माना इन फुल में। 25 साल थिया आहिनि। तव्हांखे पर कीअं शौक़ु थियो? हा बसि नंढे लाइ पंहिंजो दिली शौक़ु। भेण मास्टर मंज़ूर जो वालिद साहब उस्ताद मखणो फ़कीर सिखियासीं मुंहिंजे घर में। नओं ठारो असुल मुल्क बि उहा मीरो खान नओं ठारो अदो बाबा। अच्छा सही। लाड़काणो बाबा लाड़काणे को माशाल्लाह बहितर। पोइ एतिरे अरसे खां वरी तव्हां केतिरो सम्झो था त इन में अञा केतिरे तरीक़े सां सुठे तरीक़े सां अञा तव्हांखे ज़रूरत आहे? शुक्र आहे, ख़ुशि आहियां अल्हम्दुलिल्लाह। बसि ज़िंदगी सुठी गुज़रे थी। उस्ताद गॾा फ़कीर जावेद अली अब्बासी। सही। पर हाणे जोड़ में आयो था? जी बाबा। कीअं आहे पोइ जोड़ी? को अंडरस्टैंडिंग आहे, को सम्झण? बसि भला ई आहे। सही, बस भला ही है, बस थोड़ो सही थोड़ो। अच्छा, उहे भी हर जिथे भी असां प्रोफेशनल तरीक़े भी हूंदा आहियूं, पोइ बि न किथे न किथे मिसअंडरस्टैंडिंग थी वेंदी आहे। पर जॾहिं गॾु रहणो आहे, साथ निभाइणो आहे, त इहे सभु ॻाल्हियूं दरगुज़र करणी पवंदियूं आहिनि। ऐं बहितरीनु हिकिड़ो ख़ासि तौर ते मौसीक़ी जी दुनिया में अगरि ॿ कोई पेयर थियनि था सिंगिंग में, त उन्हनि खे पंहिंजे नाल कमाइण लाइ त इहे सभु शयूं पुठिते थिकड़ियूं पवंदियूं। अच्छा, ॾिसो उन्हनि जो वॾो अरसो आहे तव्हांजे एक्सपीरियंस जे हवाले सां। उन्हनि खे वधीक एक्सपीरियंस आहे। लचक ऐं इहा जेकॾहिं जेको आहे सो आहे त पोइ ज़िंदगी जो हिकिड़ो सिलसिलो हले थो ऐं उहा शइ हले थी। ऐं जेकॾहिं इहा शइ नथो रखे त पोइ उहा शइ नथी हली सघे। ज़ाहिर आहे उहा जेको आहे सो सही आहे। जीअं मूं चयो त हिननि जो एक्सपीरियंस वधीक आहे तव्हांजो मौसीक़ी जी दुनिया में, त पोइ तव्हां केतिरो सिखंदा आहियो हिननि खां? हा बिल्कुलु, एक्सपीरियंस उमिरि जे हिसाब सां बि न आहे, ही मेहनत जे हिसाब सां बि आहे। जिन्हनि चयो न 25 साल मूंखे थिया आहिनि। 25 साल हिन जो जेको सुठो एक्सपीरियंस आहे। छा आहे त वरी ही मास्टर मंज़ूर साहब सां बि काफ़ी टाइम रहियो, हुनजे वाल साहब वटि उन्हनि जी ख़िदमत बि रखी ऐं हिन उनजो वरी उस्ताद बि हिन जो। त पोइ केतिरो सिखो था तव्हां हिननि खां? इहा ॻाल्हि कोन। अच्छा, सिखणा रे ॻाल्हि। चलो मां ब्रेक वठां, ब्रेक खां पोइ कंटिन्यू कयूं था। नाज़रीन, शॉर्ट कमर्शियल ब्रेक काॾे न वञो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक। नाज़रीन, प्रोग्राम सुबह में राउंड में तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए, न पर अनाउंस कंदो जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल करे असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। ऐं इन केस अगरि सपोज़ तव्हां को असांजे महरान टेलीविजन जो को बि जेके मुनफ़रिद प्रोग्राम अगरि मिस था थी वञनि त असांजे यूट्यूब जेको आहे महरान टीवी ऑफिशियल पेज जेको चैनल आहे उन ते लाइक कंदा ऐं सब्सक्राइब कंदा। उन ते हर जेके असांजे प्रोग्राम सुबह में राउंड जेके बि ख़ासि तौर ते वरी हाणे हींअर बि असां जेको फेसबुक ते प्रोग्राम ॾिसनि था उन्हनि ते लाइव ॾिसनि पिया, उन्हनि सभिनी जेके आहे भलीकार कंदमि। वरी वरी महिरबानी तव्हांजी, तव्हां सभिनी फेसबुक यूज़र ते तव्हां हिन पेज खे लाइक कयो अथव ऐं आउं चाहींदमि त तव्हां शेयर बि हिन खे कंदा ऐं तव्हां पसंदि बि कयो। थैंक यू सो मच जेके बि फेसबुक जा यूज़र आहिनि। ऐं हिन सां गॾु गुलाम बि ॿुधाईंदा आहिनि त जी गर्मियूं अचनि पियूं आहिस्ता आहिस्ता। जीअं सिंध में त थोरी थोरी हींअर त फ़िलहालु अप एंड डाउन जेको आहे, राति जो केॾी महिल थधि थी महसूसु थिए या सुबुह जो ईअं 2 ॾींहं जेके आहिनि थोरो ककर वारो मौसम में जुड़ हुई आहे, त सडनली जेको अचानक सां एतिरी गर्मी तेज़ थी वेंदी त उन लाइ असांखे पहिरियों ई प्रिपेयर रहणो घुरिजे। ख़बर अथव लोड शेडिंग
शेडिंग जा कहिड़ा हूंदा आहिनि, पर उन सां गॾु गॾु जेको इंसान त असां पंहिंजो जेको वसार त कंदा आहियूं या जल्दी जल्दी सां पाण खे कूल करण लाइ जेके बि असांजे मसनूई जेके हवाऊं आहिनि, जेके टेक्नोलॉजी जो यूज़ करे एयर कंडीशन वग़ैरह पाण खे कूल करण लाइ गाॾी में वियूं या घर में वियूं या कंहिं ऑफिस में, उहे अवेलेबिलिटी हूंदियूं आहिनि इन केस अगरि लाइट आहे, पर उनको बावजूद बि को थधो गरम पाणी पी करे बि पाण खे कूल करण जी कोशिशि कंदा आहियूं। पर उते जेके नाला साईं जे ॿी जेकी मख़लूक आहे, पखी आहिनि, परिंदनि ऐं ॿिया बि जेके रोड रस्तनि ते जानवर आहिनि, उन्हनि खे बि पाणी मुयसरु करणु असां ते फ़र्ज़ु आहे। पंहिंजे छत जे मथां को पाट पाणी जो भरे करे रखी छॾूं, को उन्हनि खे चारो ॾियूं, सां गॾो गॾु ॿाहिरि जेके आहिनि, जेके ॿिया जेके जानवर आहिनि अलाह साईं जी मख़लूक आहिनि, उन्हनि खे बि जेको असांखे पाणी ॾियणु फ़र्ज़ु आहे, उन्हनि लाइ बि को पाट वग़ैरह वधो इहे सवाब में बि शामिलु थींदो ऐं उन्हनि खे बि अगरि गर्मी वग़ैरह लॻे थी त उन्हनि जो बि आसानी उन्हनि खे रिलीफ मिली वेंदो। त इहे नंढियूं नंढियूं थोरी नेकियूं हूंदियूं आहिनि, सवाब हूंदा आहिनि, उहो अगरि असां पंहिंजे लाइ कयूं ऐं ॿियनि पाण सां गॾो गॾु असांखे सवाबु मिलंदो ऐं हुननि खे जेको हुनजी हेल्प थी वेंदी। त इहे कोशिशि कंदा कयो त गिव एंड टेक ऐं रिटर्न में मामिलो जेके बि नेकी जे हवाले सां उहो कंदा रहंदा कयो। ऐं जीअं तनाज़िन सां गॾु ॿिया ॿई बहितरीनु जेके आहिनि रागी मौजूदु आहिनि ऐं मूंखे इलाही सुठो थो लॻे त हमेशह जीअं ॻाल्हि कनि पिया सिख्या जेको बि जेको आहे न स्टेज चाहे उहो मौसीक़ी हुजे, चाहे उहो पंहिंजे ई फील्ड जे हवाले सां हुनजो डॉक्टरी जो शोबो हुजे या LLB जो कोई एडवोकेट हुजे या हुन सां गॾो गॾु को बहितरीनु केमिस्ट्री जो को साइंटिस्ट या फिज़िक्स जो को एक्सपर्ट हुजे, पर हर लाइफ जे स्टेज में, छो त ॾिसो लाइफ जो जेको सर्कल आहे सॼी दुनिया गोल आहे, हर शइ में नई इन्वेंशन अचे थी, ज़रूरत जेको आहे इजाद जी माउ हूंदी आहे। ॾिसो कोरोना में केतिरा हवाले सां एॾे नया नया असांखे इन्वेंशन्स असां पैदा कया, ऑनलाइन जेको सेटअप असांखे मुतारिफ़ करायो, ऑनलाइन एॾा कोर्सिस अची वञा इन हवाले सां, त कोशिशि कंदा कयो जेको सिखणु जेको मरो आहे हर स्टेज ते सिखंदा कयो। पर जीअं हाणे मौजूदु हलूं था उन ॾे त हींअर असांखे कहिड़ो गीत ॿुधाइनि था, जी कहिड़ो कलाम ॿुधाईंदा तव्हां असांखे? जावेद महदी साईं जो कलाम आहे, जी जी पेश कयूं था पिया। बिस्मिल्लाह। सजण साअत हिकिड़ी सजण साअत हिकिड़ी जे अखियां थिए धार तकर जमार कॾहिं ॾिठोसीं कीन की अखियुनि में थी वे हुत आवारे छपर ढकियां ओ तोखे ॾिसे न ॾे हो आऊं की पसां को बियो बदल आया बोल बोल पंज महबूब सां बदल आया बोल बोल पंज महबूब सां पंज महबूब सां मिठे महबूब सां पंज महबूब सां मिठे महबूब सां बदल आया बोल बोल पंज महबूब सां बदल आया बोल बोल पंज महबूब सां। काल कालूणी बेड़ी चन विच में काल कालूणी बेड़ी चन विच में काल कालूणी बेड़ी चन विच में करे आयुस कोल कोल पंज महबूब सां करे आयुस कोल कोल पंज महबूब सां पंज महबूब सां मिठे महबूब सां पंज महबूब सां मिठे महबूब सां बदल आया बोल बोल पंज महबूब सां बदल आया बोल बोल पंज महबूब सां।
साअत तोरिया कान सरे थी, सायत तोरिया कान सरे थी, साअत तोरिया कान सरे थी, बिथी विझा किया बेल बेल पंज महबूब सां, बिथी विझा किया बेल बेल पंज महबूब सां, पंज महबूब सां, सुन महबूब सां, पंज महबूब सां, मिठे महबूब सां, बदल आया बोल बोल पंज महबूब सां, बदल आया बोल बोल पंज महबूब सां। मौज मुदामी महदीअ मेले, मौज मुदामी महदी वेले, मौज मुदामी महदीअ मेले, घड़िया घड़िया थियां गोल गोल पंज महबूब सां, घड़िया घड़िया थियां गोल गोल पंज महबूब सां, पंज महबूब सां, मिठे महबूब सां, पंज महबूब सां, मिठे महबूब सां, बदल आया बोल बोल पंज महबूब सां, बदल आया बोल बोल पंज महबूब सां, पंज महबूब सां, सच महबूब सां, पंज महबूब सां, मिठे महबूब सां, बदल आया बोल बोल पंज महबूब सां, बदल आया बोल बोल पंज महबूब सां। वाह, जबरदस्त जबरदस्त जबरदस्त। अच्छा, हर कोई इंसान पंहिंजे अंदर में को सिंगर थियण जी कोशिशि कंदो आहे, कहिड़े बि बूट में हुजे त थोरो केॾी महिल बि गुनगुनाइण जी कोशिशि कंदो, पर कीॾर असां ॾिसो न काफ़ी हवाले सां ॾिसो न एतिरा कोशिशि माण्हू कंदा आहिनि त सुठे तरीक़े सां असां पाण ॻायूं, लेकिन जेके अलाह साईं ॾात ॾिए त उहो यकीन ख़ुशि नसीबु हूंदो आहे। अच्छा जावेद, बसि तव्हां इहो थियो त कीअं त तव्हां जेको सूफ़ी रंग अपनायो, कीअं तव्हां कुझु कयो त तव्हां ॿिया गीत बि जेके नॉर्मल बि ॻाए सघो पिया, कीअं थियो त जावेद फ़क़ीर कीअं थी वियो, सूफ़ी कीअं थियो? अदी ही सभु अलाह जी ॻाल्हि आहे। मालिक जंहिंखे चाहींदो आहे त पोइ हू फ़क़ीर करे या किथे बि कंहिंखे बीहारे, जॾहिं मालिक चाहींदो आहे। ही पंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे। पोइ हूअं बि हे रूह अॻ जा चूंडियल आहिनि, पोइ वक़्त जे हिसाब सां मालिक आहे, मालिक खे जंहिंजी अदा वणी थी वञे, ईअं न आहे त उहो सूफ़ी जे हिसाब सां आहे। पर असल ॻाल्हि इहा आहे त जेकी चाहत इंसान जी जंहिं पासे ॾे थींदी आहे, जीअं लतीफ़ साईं चयो आहे त कुझु आम बग भरी थियां, पाणे ई ईंदुमि होत मतां चए ख़ान बलोच त हिन कम हीणीअ मां की न थियो। सो ही सभु मालिक जो रंग आहे। पोइ जंहिं हर कंहिंखे पंहिंजी पंहिंजी हिकिड़ी जेकी बि पसंदि आहे, हर को करे थो, असांजे पसंदि जो इहा थी वई त इन पासे ॾासी वियासीं। अच्छा, वरी जेके सिंगर आहे मूंखे माना पहिरियों त इहो हूंदो आहे त मूंखे एॾी शाइरी जेकी मूंखे मिले त मूंखे सुकून बि मिले ऐं मूंखे ॻाइण जो उनखे तरीक़ो बि अचे। जी जी। अच्छा, वरी काफ़ी हद ताईं वरी डिमांड्स ते बि हूंदा आहिनि त कंहिंखे जेके ॿुधंदा आहिनि उन्हनि जी छा फरमाइश आहे, तव्हांखे छा थो लॻे अॼुकल्ह जेके आहिनि नौजवान आहिनि या ॾिसनि उनखे कहिड़े क़िस्म जो जेको राग वणे थो? अदी हींअर जंहिं हिसाब सां असां वञूं था, हालांकि पहिरीं मिजाज़ बि ॻाईंदा हुआसीं असां, पर हिन वक़्तु जेको असां सूफ़ी ॻायूं था त काफ़ी नौजवान टही ॿुधनि था, तमामु सुठे नमूने सां ॿुधनि था। उनखे अलावा जेको आहे सो जिथे बि असांखे प्रोग्राम मिलिया आहिनि त असांखे जेकी इज़त मालिक जे तरफ़ा खां मिली आहे त इहा फ़क़ीर जी शाइरी ऐं इहा तसौफ़ जी जेकी सूफ़ियाणो रंग आहे उन में असांखे मिली आहे। पोइ हिन फ़क़ीरनि जे करे असांखे बि फ़क़ीर जो, छो जो फ़क़ीर त वॾी मंज़िल आहे, असां फ़क़ीर त नथा अची सघूं त को फ़क़ीर आहियूं, पर फ़क़ीरनि जे साए में आहियूं, उन्हनि जी ॿोली चऊं था, फ़क़ीरनि जी मोहबत में आहियूं, उनजे करे असांखे इज़त मिले थी ऐं मालिक वटि बि असांखे इहा इज़त मिली आहे। बिल्कुलु ज़बरदस्त। मां हिकिड़ी कॉल रिसीव कयां, पोइ कंटिन्यू कयूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। ड्रॉप थी वई। अच्छा ॾिसो, मूंखे मोस्टली मूंखे अंदर में हिकिड़ो सुवालु हूंदो आहे, जेके बि असांजा बहितरीनु जेके आहिनि सिंध जा सूफ़ी रागी हूंदा आहिनि, उहे सभु असांजे माना सिंध जे ॻुठनि खां जेको उन्हनि जो तालुक़ु हूंदो आहे, चाहे उथार हुजे, उमरकोट हुजे, मोरो हुजे, माना अहिड़े नमूने डिस्ट्रिक्ट्स मां उहे तालुक़ु रखंदा आहिनि ऐं बहितरीनु ख़ूबसूरत आवाज़ जा मालिक हूंदा आहिनि। ऐं जीअं हिननि ॻाल्हि कई त जेके नौजवान नसल आहे जेके, ऐं वॾे वॾे असांजे जिन जेके सिंध जा वॾा शहर आहिनि, जीअं चाहे हैदराबाद थिए या कराची थिए,
इन्हनि में जेको टैलेंट जेके सिंगर जो उहो घटि ई सूफ़ी जेके आहिनि रंग में अचनि पिया। इन जी ॾिसो अलाए सम्झ में नथो अचे कहिड़ी वजह आहे, लेकिन हालांकि अगरि सूफ़ी राग हू ॻाइनि त उन ख़ूबसूरत हिकिड़ो मैसेज आहे, उन्हनि खे वधीक पज़ीराई मिलंदी आहे सोशल मीडिया ते, इलेक्ट्रॉनिक मीडिया ते, पूरी दुनिया में। उन हवाले सां जेको आहे त उन्हनि खे वॾो जेको नालो थींदो आहे अगरि हू सूफ़ी कंहिं बि स्टेज ते कंहिं बि फिल्म में सुठे तरीक़े सां अगरि उहो निभाइनि। चलो उन ॻाल्हि खे कंटिन्यू कंदासीं, लेकिन हींअर वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन। नाज़रीन तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए प्रोग्राम सबब मेराड़ में। नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210285 डायल करे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा। ऐं ॿीहर ॿुधाईंदी हलां त असांजे यूट्यूब ते चैनल आहे मेहरान टीवी ऑफिशियल चैनल जे नाले सां, उनखे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा ऐं उनखे शेयर बि कंदा ऐं बेल आइकन खे बि ज़रूरु प्रेस कंदा। उन सां गॾो गॾु असांजे फेसबुक ते बि जेको पेज आहे उनखे बि लाइक कंदा ऐं हीअं लाइव जेको फेसबुक ते ॾिसंदड़ उन्हनि खे चवंदा तूं शेयर बि ज़रूरु कर। अच्छा काफ़ी स्टेज ताईं सिखंदे कोशिशि कंदा त का सम्झो को बि जेको मेरे ख्याल में हिकिड़ी कॉल आहे, कॉल रिसीव करे वठां। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम भेणी आली मदद मोराली मदद भाउ ॿुधाए कीअं आहियो? ठीकु आहे? गुलशन दी ठीकु आहे तव्हांजी? सब ख्याल बयान साल लिखो सवे गुलशन दी कराची खां भेण। जी भाउ मूंखे मां तव्हांखे सुञाणे वरितमि। कीअं पियो गुज़रे सुबुह तव्हांजी? तमाम सुठो। मुंहिंजो होटल वीआईपी सभई संगत वेठी आहे, सॼी संगत तव्हांखे सलाम थी ॾे। तमाम सुठो छो थो हले सभिनि भाइरनि खे वालेकुम सलाम। दोस्त आयो आहे। जी जी भाउ, जी भाउ, जी भाउ। हाँ जी, को भलो को गाना ॿुधायो, तव्हां तो गाना ॿुधाईंदासीं। जी जी तव्हां ॿुधायो पियो, तव्हां ॿुधायो। गिला तुंहिंजी कयां मां मरी न वञा मां, एतिरो वयल बि दिल भर नया मां, भला कंहिं चयो तई माण्हू मुंहं ते वठी आ माण्हू। महिरबानी भाउ मुंहिंजा, पर भाउ ॿुधायो ॿियो बि को कलाम यादि कयो, जेको रोज़ साॻियो इहो ई कलाम यादि था कयो। ऐं एतिरा असांजा बहितरीनु रागी मौजूदु आहिनि, अॼु इन्हनि खां ई कुझु सिखी करे सुभाणे हिकिड़ो सुठो कलाम तव्हां असांखे ॿुधायो। थैंक यू सो मच, वरी वरी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो। हलूं था पर हिकिड़ो इन्हनि कॉलर हिकिड़ी कलाम ॿुधायो त जावेद अब्बास ॾियनि त हींअर असांखे छा था ॿुधाइनि? जी बेदल सरकार जी काफ़ी आहे पेश कयूं पिया, हीअ मुंहिंजे पसंदि जी काफ़ी बि आहे। अच्छा हा जी जी बिस्मिल्लाह। इश्क दी उल्टी चाल फिरे दी उल्टी चाल, इश्क दी उल्टी चाल फिरे दी उल्टी चाल, राह इही कई राह इही विच कई दिलावर दर्द किते पैमाल, ना में मरदियां ना में जींदियां हाय हाय मेरे हाल, रंगपुर दे विच मूल न रहसा वेसा माही दे नाल, तो बाजू सादा जीओ निमाणा मेरे नजर मुड़ भाल, बेदिल कसरत छोड़ तथी भी अल्लाह वहदत नाल विसाल, कहो इश्क कहाँ से आए हो, कहो इश्क कहाँ से आए हो, अब फिर कहाँ बल जाए हो, कहो इश्क कहाँ से आए हो, कहो इश्क कहाँ से आए हो, अब फिर कहाँ बल जाए हो, कहो इश्क कहाँ से आए, अब फिर कहाँ बल जाए हो, कहो इश्क कहाँ से आए हो। तेरी रीत रसम इहाई दाम दर्द दा फिर दाई चाई, तेरी रीत रसम इहाई दाम दर्द दा फिर दाई हो, तेरी रीत रसम इहाई दाम दर्द दा फिर दाई कहती तो बल खल खलाई, कहती तो बल खल खलाई, कहनू दारू चढ़ाई हो,
फिर कहाँ बन जाए हो, कहो इश्क कहाँ से आए हो। कहनू बिच आड़ा सटावी, कहनू बल मैं राज सजावी, कहनू बिच आड़ा सटावी, कहनू बल मैं राज सजावी, कहनू बिच आड़ा सटावी, कहनू बल मैं राज सजावी, कहनू कुर्बां कत्ल करावी, कहनू कुर्बां कत्ल करावी, कहनू जहर पिलाई हो, कहनू जहर पिलाई हो। कब इश्क कहाँ से आए, अब फिर कहाँ बन जाए हो, कब इश्क कहाँ से आए हो, अब फिर कहाँ बन जाए हो, कब इश्क कहाँ से आए हो। यूनुस पेट मछी दे घतिया, यूसुफ नू विच खूहे सटिया, यूसुफ नू विच, यूसुफ पेट मछी दे घतिया, यूसुफ नू विच खूहे हो। यूनुस पेट मछी दे घतिया, यूसुफ नू विच खूहे सटिया, किरम अयूब नबी नू बचिया, अयूब नबी नू बचिया, किरम अयूब नबी नू बचिया। बल जर चीस जलाई हो, बल जर चीस जलाई हो, कहाँ इश्क कहाँ से आए हो, अब फिर कहाँ बल जाए हो, कब इश्क कहाँ से आए हो, कब इश्क कहाँ से आए हो। सिर नाम सिर अतारी, सूफी सिरने से हंसवारी, सिर नाम सिर अतारी, सूफी सिरने से हंस हो। सिर नाम सिर अतारी, सूफी सिरने से सिर बुरहान खलक दी ख्वारी, बुरहान खलक दी ख्वारी। खासा आम हसाई हो, ओ खासा आम हसाई हो, कहो इश्क कहाँ से आए हो, अब फिर कहाँ बल जाए हो, कहो इश्क कहाँ से आए हो, कहो इश्क कहाँ से आए हो, अब फिर कहाँ बल जाए हो, कहो इश्क कहाँ से आए हो। दिल तेरे दामन लगड़ा, तहिंदे गल खत सिकदा सगड़ा, दिल तेरे दामन लगड़ा, तहिंदे गल खत सिकदा सगड़ा, दिल तेरे दामन लगड़ा, तहिंदे गल खत सिकदा सगड़ा, दे दे तारी तेरे तगड़ा, तगड़ा मंगते दान दिलाई हो, मंगते दान दिलाई हो, कहो इश्क कहाँ से आए हो, अब फिर कहाँ बन जाए हो, कहो इश्क कहाँ से आए हो, अब फिर कहाँ बन जाए हो, कहो इश्क कहाँ से आए। वाह, ज़बरदस्त ज़बरदस्त, इलाही ख़ूबसूरत कलाम। यकीनन ॿुधंदड़ खे इंजॉय कयो हूंदो ऐं ख़ूबसूरत बिल्कुलु जीअं चवंदा आहिनि न तव्हांजो वाकई पसंदीदा, तव्हांजो ॾिस यकीनन तव्हांजे पंहिंजी पसंदि इहो छो भला तव्हां केतिरो इहो वरितो अदीन में
इश्क जी ॻाल्हि आहे। अच्छा हा ऐं हूअं बि दर्द ई आहे, इश्क माना दर्द। हिन में ॾिसो त जेके नबी आहिनि ऐं वली आहिनि उन्हनि खे जेके जेके बि ज़ाहिर में जेको आहे सो तकलीफ़ूं आयूं त इहो इश्क बयान पियो इश्क करे, बयान, बिल्कुलु रहनुमाई पियो करे। बिल्कुलु बिल्कुलु यकीनन जॾहिं अलाह सां ध्यान सां जॾहिं इश्क थो थिए त बाक़ी उन्हनि में अहिड़ी कैफ़ियत थी वेंदी आहे, इंसान उहो सम्झंदो आहे त काश इन रम्ज़ में इहो इश्क जेको हर इंसान जी ख़्वाहिश थींदी आहे त इहो इश्क बिल्कुलु असल में इहो इश्क अमानत आहे। ऐं जॾहिं बि हीउ जेको आहे सो इंसान जी पैदाइश थी या अचणु थियो त उन वक़्त में बि इहा मालिक उन्हनि खे अमानत ॾिनी। क़ुर में ॻाल्हि आहे त मां तव्हांखे अमानत पेश कयां थो ऐं उहा इहा ई अमानत आहे जेकी जबल बि न खईं, आसमान बि न खईं, ज़मीनूं बि न खईं, इहो वाहिद इंसान आहे जंहिं खयूं। ऐं इश्क जेॾी महिल उहा अमानत मिले थी त ज़ाहिरी आहे उहा कैफ़ियत बि थी वञे। ऐं उन्हनि फ़क़ीरनि जेकी इन शइ खे चयो आहे ऐं ॻायो आहे त उन्हनि जी इहा कैफ़ियत ई उन महिल ऐं उन्हनि इहो मंज़र ॾिठो ऐं इश्क उन्हनि खे ॿुधायो। जीअं लतीफ़ साईं चवंदा रागे मजो रंद लदम अब्दुल लतीफ़ चवे त काजा वॻी तंद ओजर थिए मग़ज़। वाह वाह बिल्कुलु बिल्कुलु सही था चयो यकीनन। अच्छा तव्हां जीअं मूं पहिरियों बि तव्हां कोई सवाल कयो त पर थोरो वज़ाहत करे ॿुधाईंदमि त जेके बि काफ़ी वञो ओॾियां जे बुज़ुर्गनि जूं शाइरियूं आहिनि अॼुकल्ह जा जेके चवनि या उहे बि ओवरऑल केतिरो माना तव्हां कंहिं महफ़िल में वेंदा हूंदो या इवन के किथे बि तव्हां वेठा हूंदो केतिरे हद ताईं इहो ॿुधनि पिया, केतिरे हद ताईं उन्हनि खे सम्झ पियो अचे? अदी जेको असां वञूं पिया हिन वक़्तु प्रोग्रामनि में या जेको आहे सो वलीअनि जे प्रोग्रामनि में त काफ़ी जेको आहे सो माण्हू इन पासे ॾे तमामु घणो शौक़ु रखनि था। अच्छा हा हा सिर्फ़ु शहरनि में तव्हां ॾिठो आहे वॾे वॾे शहरनि में हिननि में? हा शहरनि में ईअं त असांखे कराची बि घुराइनि था, हिते हैदराबाद में घुराइनि था, सखर घुराइनि था, शहरनि में बि जेको आहे सो छा आहे त असांजे जेको सिंध में इहा भलाई सिंध ते इहा ई आहे असांजे त असांजे नंढड़े नंढड़े ॿार में बि सूफ़ी रंग आहे जो असांजो कल्चर बि हिकिड़ो अहिड़ो आहे जो इन सां जेको आहे सो अहिड़ो जुड़ियल आहे सूफ़ी रंग सां त असांजे इन जेको आहे सो ॿोली जीअं लतीफ़ साईं त वरी अहिड़ो कमु करे छॾियो आहे लतीफ़ सोणे त नंढड़े ॿार खे बि शेर यादि आहे। बिल्कुलु बेत यादि त उहो असरु हिकिड़ो पयल आहे। इहा लतीफ़ साईं जी वरी सिंधी में जेके असांखे माना इहो रंग ॾिनो अथई त ॼण नंढड़े ॿार खे बि या किताबनि में जे पहिरीं सबक़ हूंदा हुया ऐं उहा ॼण सम्झो त असांखे ॼण घर खां वेठी सिखिया मिले थी। वाक़ई वाक़ई इहे तव्हां पहिरें सबक़ जी ॻाल्हि कई त मूंखे बि इन ॻाल्हि ते थियो की न असांजे जेके स्कूल्स में आहिनि सिलेबस में कैरिकुलम में लतीफ़ साईं जा बेत या उन्हनि जी तशरियूं या उन्हनि जा जुमा जेके आहिनि उहे पढ़ाया वेंदा हुआ। हर हिकिड़े हिकिड़े बेत जो जेको माना ॿुधाई वेंदी हुई उहो जॾहिं वरी फंक्शन्स थींदा डिबेट्स थींदा त उहो ॿार उन्हनि ते तफ़सील सां जेके आहिनि उहो डिबेट्स ते ॻाल्हाईंदा पढ़ंदा। ॾिसो वरी जेकॾहिं को आलिम आहे या को जेको आहे सो कहिड़ो बि बुज़ुर्ग आहे त पहिरीं लतीफ़ साईं जो शेर ज़रूरु चवंदो। हा बिल्कुलु पंहिंजी महफ़िल हुन मालिक खे जेको आहे सो अहिड़ो त जेको आहे सो उन दुआ जे हिसाब सां शेर बि आहे, रहनुमाई जे हिसाब सां बि आहे त वरी इहो बि घणो असरु आहे। वाक़ई वाक़ई बिल्कुलु यकीन लतीफ़ साईं ऐं चवंदी आहियां त लाइफ जा इंसाइक्लोपीडिया आहिनि उहे हिकिड़ा बहितरीनु जेके आहिनि रिसर्चर आहे स्कॉलर आहे जिते लाइफ इंसान जी जेकी आहे दीनी दुनियावी हर हवाले सां हर इवेंट जे हवाले सां रहनुमाई कई आहे बिल्कुलु। तव्हां भला केतिरो लतीफ़ साईं खे माना जो परख केतिरे हद ताईं सम्झो था तव्हां लतीफ़ साईं खे सम्झी सघो या उनखे पढ़ण जी कोशिशि कई आहे? अदी लतीफ़ साईं जीअं असांजो जेको आहे सो दोस्त आहे उहा ॻाल्हि कंदो हो त असांजा मुर्शिद चवंदा हुआ त उनखे चवंदा हुआसीं त तव्हां शाइरी चवंदा चई त लतीफ़ साईं का बि हर जी ओड़ न छॾी आहे त असां छा चऊं, सभु लतीफ़ साईं चई छॾियो आहे। ऐं लतीफ़ साईं खे सम्झण जे लाइ माना ईअं सम्झे कॾहिं सम्झिजे थो त लतीफ़ साईं खे मां सम्झां त लतीफ़ साईं उहा शइ आहे जो जेकर उनजे शेरनि में गहराई में वञिबो त वाकई वाकई बिल्कुलु सम्झा वेठा। चलो इनखे कंटिन्यू कंदासीं मगर हींअर वक़्तु थियो आहे न्यूज़ ब्रेक जो। न्यूज़ ब्रेक खां पोइ कंटिन्यू था कयूं। नाज़रीन काॾे न वञिजो, असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, एक दफ़ो ॿीहर भलीकार प्रोग्राम सुबह मैराउंड में ऐं तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए। नंबर अनाउंस कंदो जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 02221028845 डायल करे प्रोग्राम में ज़रूरु शामिलु थींदा। अच्छा अक्सर इंसान कोशिशि कंदो आहे त का न का शइ जीअं मूं पहिरीं बि ॻाल्हि ॿुधाई त सिखण जी त कुझु वक़्त ताईं उनखे जोश हूंदो आहे, चाहे उहो को इंस्ट्रूमेंट हुजे उन इंस्ट्रूमेंट जे हवाले सां या कार ड्राइविंग जे हवाले सां या कोई अहिड़ी स्किल्स जंहिंमें हू चाहे थो तव्हां महारत हासिलु कयां या कंहिंखे ॾिसी करे बि इंस्पायर थी वेंदा आहिनि।
ओवरऑल ऑलराउंडर कहिड़ी बि का बि अहिड़ी शइ आहे त उनखे सिखण लाइ कुझु टाइम ड्यूरेशन्स ऐं कुझु टेक्निक्स हूंदियूं आहिनि उहा तव्हांखे ज़रूरु ॿुधाइणु चाहींदमि जीअं मूंखे ख़बर पए त चाहियां पई त जेको तव्हां सां शेयर कयां ऐं हमेशह जेको आहे इल्मु जेको आहे शेयर ई कबो आहे उन सां वधंदो आहे त जीअं त मूंखे ख़बर पई त जेको 20 कलाकनि में जेको आहे असां जेको का बि शइ सिखी सघूं था उहो हाणे तव्हांजे मथां त केतिरे डेज़ में 20 कलाक खे तव्हां कहिड़े हद ताईं डिवाइड कयो था कीअं कंज़्यूम कयो था इन 20 कलाकनि में हिकिड़े ॾींहं में शायदि कलाक तव्हां खणी सघो था वरी उन जो तरीक़ो आहे त उहा का बि शइ अगरि हीअ हारमोनियम आहे अगरि तव्हां हारमोनियम सिखणु चाहियो था त उन क्लास सिखी करे वरी थोरी देरि खां पोइ वरी सुम्ही रहो इहो साइंटिफिक रिसर्च आहे यकीननि आउं बि हिकिड़ी कंहिं शइ ते लॻी पिया जेको मूंखे में बि परफेक्टली अची वञे त इन थ्योरी ते माना इवन के ईअं एग्ज़ाम्स बि असां पंहिंजा प्रिपरेशन करे सघूं पिया पंहिंजी स्टडी जे हवाले सां बि ईअं मूंखे त पंहिंजे लॉजिकली आहे त को बि थ्योरी आहे को बि क्वेश्चन आहे कोई बि असाइनमेंट आहे कोई बि टॉपिक आहे उनखे अगरि पढ़ी करे अगरि 1 आवर जैसे असां उनखे ॾींदो उन खां पोइ थोरी देरि खां पोइ सुम्ही पवंदासीं त उहो असांजे माइंड में बिल्कुलु स्टोर थी वेंदो उन खां पोइ वरी वापसि उथी करे पंहिंजी का बि एक्टिविटी करे पाणी खाधो पाणी पीतो मानी खाधी ईअं थोरो वॉक करे थो या घर जी रूटीन उन खां पोइ वरी वापसि तव्हां उन शइ खे रिवाइज कंदो त यकीननि तव्हां चलो 100 न त 80 या 20 या 50 मार्क्स जेको आहे तव्हां एटलीस्ट खणी सघो था त इहा थ्योरी जेकी आहे बेस्ट आहे जेका का बि शइ न आहे या बेस्ट जेकी आहे उहो कंहिं बि अॼुकल्ह जीअं एग्ज़ाम्स हलनि था उन एग्ज़ाम्स जे हवाले सां बहितरीनु जेकी आहे हीअ ट्रिक आहे ऐं हिकिड़ी कॉल आहे कॉल रिसीव कंदमि हलो सलाम वालेकुम सलाम जी केरु किथां खां पंहिंजो तारीफ़ कराईंदा भाउ जी मुख्तियार खुगा नौशर फरोज खां कहिड़ा हाल आहे बिल्कुलु ठीकु आहे भाउ ॿुधाए कीअं पियो लॻे प्रोग्राम छा चवणु चाहींदो प्रोग्राम जे हवाले सां प्रोग्राम माशाल्लाह वीआईपी ॾिसूं था प्रोग्राम फकीर साईं खे सलाम यादि मदद वालेकुम अस्सलाम ॿुधाए जी ॿुधाइनि पिया तव्हांखे कुझु चवणु चाहींदा आहिनि असां ॻाल्हाइणु चाहींदा असांखे सॉन्ग्स ॿुधाए फकीर साईं असांखे पहिरीं प्यारो दोस्त आहे जी 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 हलो जिन पता वेरा फोन करे घुमरा ठीकु आहे भाउ ॿुधायो वरी वरी महिरबानी थैंक यू सो मच चलो ठीकु आहे ॻाल्हि हली रही आहे जी यकीननि जेके बि व्यूवर्स ॾिसंदा रहण कंहिं बि नए टैलेंट खे या कुझु मेहरान टेलीविजन हमेशह इहो कयो आहे त काफ़ी अहिड़ा जेके रागी आहिनि जेके स्क्रीन्स ते नथा अचनि चाहे उहे सोशल मीडिया जे ज़रिए ई थोरी देरि लाइ अचनि था या वरी मेहरान टेलीविजन प्रोग्राम सभु मेहरान में हू हमेशह ईंदा आहिनि त इहा हिकिड़ी नई स्टेप्स हिकिड़ी पुछनि जे हवाले सां सभिनी खे हिकिड़ो सुठो मौक़ो हूंदो आहे त इहो हमेशह मेहरान टेलीविजन ॾींदो आहे त जेके बि असां व्यूवर्स आहिनि पोइ ज़रूरु इंट्रस्टिंग थींदा त वाक़ई एॾो ख़ूबसूरत आवाज़ु आहे हिकिड़ो ख़ूबसूरत तरीक़े सां जेको आहे पंहिंजे चाहे उहो कहिड़ी बि क़िस्म जी मौसीक़ी हुजे उन सां इंसाफ़ करे थो त जीअं अॼु जावेद अब्बास हलूं था उन ॾे त हींअर असांखे छा था ॿुधाइनि जी जावेद अधी हीअ बि बेदिल साईं जी काफ़ी आहे जेकी पेश कयूं था ऐं अधे बि फरमाइश कई उहा बि आहे पर हाणे जेको आहे सो हीअ असां वरी सेट करेंगे जो साज़न म्यूज़िक जी जी बिल्कुलु जी बिस्मिल्लाह अलफ आओ सुना अलफ आओ सुना सुन हाल मेरा तेरे बाज बहु दरमांदियां में रात आप अख्यानू नित वहेदियां खून जिगर दा खांदियां में सुरदा दर्द गमादा दस्त दरे सुरसोज पिरा की दगांदियां में बेदिल बार बिरहदा बारी चुमचा कनु सिर चांदियां में ओ मैनू तो सादी वो यार चिंता लगे खड़ी तो सादियो यार चिंता लगी पड़ी वो चिंता लगी खड़ी है चिंता लगी खड़ी है चिंता लगी खड़ी है मैनू तो सादियो यार चिंता लगी खड़ी मैनू तो सादियो यार चिंता लगी खड़ी
बहा मैनू बहन न आवे अंदर बहा मैनू बहन न आवे बाहर फिरा तेरा दर्द सतावे बाहर फिरा तेरा दर्द सतावे अंदर बहा मैनू बहन न आवे बाहर फिरा तेरा दर्द सतावे फौज हुस्न दी चढ़ चढ़ आवे फौज हुस्न दी चढ़ चढ़ आवे जोड़ करे जिनसार जज्बे दिल जड़ी है जोड़ करे जिनसार जज्बे दिल जड़ी वो चिंता लगी खड़ी है चिंता लगी खड़ी है चिंता लगी खड़ी है मैं तो सारी वो यार चिंता लगी खड़ी है तो सारी वो यार चिंता लगी खड़ी है नाज़ुन ना दे कीता निमाना नाज़िन ना दे कीता निमाना जिथा किथा में पता बेगाना जिथा किथा में पता बेगाना नाज़ुन ना दे कीता निमाना जिथा किथा में पता बेगाना मोया दे नाल क्यों करदे माना मोया दे नाल क्यों करदे माना झगड़ा जियो जियारी दिलड़ी दर्द भरे झगड़ा जियो जियारी दिलड़ी दर्द भरे वो चिंता लगे खड़ी है चिंता लगे खड़ी है चिंता लगे खड़ी है कसाई ते दस्त पयोसी कसाई ते दस्त पयोसी हुस्न किते कुर्बान थियोसी हुस्न किते कुर्बान थियोसी तेरे कसाई ते दस्त पयोसी हुस्न किते कुर्बान थियोसी निशाना नाज की दोसी सिर निशाना नाज की दोसी तीर सितम गम ख्वार गांदा घड़ी घड़ी हाँ तीर सितम गम ख्वार बांधा घड़ी घड़ी वो चिंता लगी खड़ी है चिंता लगी खड़ी है चिंता लगी खड़ी है मैनू तो साड़ी बोया चिंता लगे खड़ी है मैनू तो साड़ी वो यार चिंता लगे खड़ी है तख्त हजारों को जोगी आया तख्त हजारों के जोगी आया उही सानू डाडा चीटक लाया उन्हीं सानू डाडा चीटक लाया तख्त हजारों को जोगी आया उही सानू डाडा चीटक लाया घूरन ना दे दिल नू घाया घूरन ना दे दिल
गाया हथिया निर्वार बिरहे बाह बरी है आनी हथिया निर्वार बिरहे बाह बरी ओ चिंता लगी खड़ी है चिंता लगी खड़ी है चिंता लगी खड़ी है मैनू तुसा दी वो यार चिंता लगी खड़ी है मैनू तुसा दी वो यार चिंता लगी खड़ी है दिल छोड़ बुजुर्गी सुनी दिल छोड़ बुजुर्गी सुनी पिछों सोने यारे दे बन्नी पिछों सोने यार दे बन्नी दिल छोड़ बुजुर्गी सुनी पिछों सोने यार दे बन्नी बंद हयाती शर्म दा भनी बंद हयाती शर्म दा भनी नेड़े देख नज़ार इश्क दीद अड़ी है नेड़े देख नज़ार इश्क दीद अड़ी ओ चिंता लगी खड़ी है चिंता लगी खड़ी है चिंता लगी खड़ी है मैं तो सारी नो यार चिंता लगी खड़ी है मैनू तो सारी नो यार लगी खड़ी है मैनू तो सारी ओ यार लगी खड़ी है मैनू तो सारी ओ यार लगी खड़ी है सारी ओ यार लगी खड़ी है मैनू तो सारी ओ यार लगी खड़ी है मैनू तो सारी ओ यार लग खड़ी है वाह वाह जबरदस्त है कॉल मौजूद है कॉल रिसीव करना से हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम वधी खुश आयो बिल्कुल ठीक ठाक भाव बुझा वहां पे जो तारीफ कराइंदा अहमद नवाज लाचारी अदी सदात कोट मो अमा के भलीकार प्रोग्राम सुबह बराड़ में मौला ताए खुश रखंदो ते मुर्तजा के भी मुजा सलाम वालेकुम सलाम दादा सूफी फनकार वे आया तो इनन को दिया ताई कलाम ताई हजूर जो या ताई अनवर जो बुधाया ता या मुर्शिद दे ने ठीक है जरूर जरूर सिंध जा एक वडा बुजुर्ग हैं जी जी बिल्कुल मेहरबानी थींदी अदी जे ताई हुजूर जो या ताई अनवर जो को कलाम बुधाइंदो सुबह सवेर ते दिल के रात अचे जरूर जरूर कोशिश करना से जावेद अगर कहीं जरूर कलाम होता तो जरूर ॿुधाईंदा थैंक यू सो मच वरी वरी महिरबानी तव्हां असांजे प्रोग्राम में शामिल थियो पर हीअं वक़्तु शॉर्ट कमर्शियल ब्रेक ते ब्रेक खां पोइ वेंदासीं ऐं कंटिन्यू कंदासीं काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन तव्हांजो असांजो साथ बि हूंदो फ़ोन कॉल जे ज़रिए नंबर अनाउंस कंदमि जेको स्क्रीन ते बि ईंदो हूंदो 022210228 पर डायल असांजे प्रोग्राम में ज़रूरु शामिल थींदा अच्छा अक्सर घरनि में कुझु अहिड़ा टोटका जेके ख़ासि हुते असांजी माइरियूं भेणियूं या घर में कोई वॾड़ियूं जेके इस्तेमालु कंदियूं आहिनि त ज़रूरी न आहे त हर वक़्तु उहो ई टोटको लॻे चाहे पेट जो सूरु हुजे त चवंदा आहिनि पुदीने जो पाणी पी वठो या वरी कन में सूरु थिए जीअं लास्ट टाइम असां ENT जा स्पेशलिस्ट आया त उन्हनि चयो त तेल में थूम गरम करे कन में विझंदा त इहे टोटका ज़रूरी न आहे त तव्हां अगरि पंहिंजी लाइफ में कहिड़े बि एज स्टेज में तव्हां आज़माया हुजनि त परफेक्ट लॻा हुजनि ॾिसो त अॼुकल्ह एतिरा असां सभु सेंसिटिव थी विया आहियूं हर कंहिंजो मूड ऑफ चेंज स्किन जी एलर्जी जे हवाले सां काफ़ी टाइम हाणे वैराइटीज़ अची वियूं आहिनि कंहिंखो कहिड़ी शइ खां एलर्जी आहे इवन के खाधे जे हवाले सां बि कहिड़ी शइ खे जेके सूट नथी करे त ईअं ई इहे टोटका ऐं ईअं ई मेडिसिन्स ख़ासि तौर ते मेडिसिन्स बि पंहिंजे लेखे हर कोई यूज़ करे वठंदो आहे त अगरि सूर आहे त फलाणी टेबलेट यूज़ कयो या ही टेबलेट यूज़ कयो त ॿुधारा इन्हनि शयुनि खां बचो की सुठे डॉक्टर्स खे जेको असां कंसल्ट करे ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त केयर कंदो ख़ासि तौर ते मुंहिंजी जेके ॿाहिरि जी जेके भेणियूं आहिनि उहे त वधि में वधि अवॉइड कंदियूं आहिनि चलो ठीकु आहे सूर आहे त पियो सूर हले पियो केर डॉक्टर ॾे वञे पोइ उन ई सूर सां जेको सॼे घर जो कमु बि कंदियूं ॿिनी ॿारनि ते बि वेंदियूं ॿारनि खे बि संभालींदियूं माल खे बि ॾिसंदियूं त ख़ुदा इहे नंढी नंढियूं जेकियूं तकलीफ़ूं आहिनि पोइ अॻिते हली इलाही वॾियूं थी वेंदियूं आहिनि किथे धकु वग़ैरह लॻे या ॿी का बीमारी हुजे या कहिड़े बि हवाले सां त सभु खां अॻु में पहिरियों डॉक्टर खे ज़रूरु ॾेखारियो त जीअं हाणे असां सां गॾु जावेद अब्बास हलूं था हिननि कॉलर फरमाइश बि कई शायदि हुननि जी फरमाइश पूरी कंदा जी हाँ जी
हज़ूरन साईं जो हिकिड़ो आहे कलाम मूंखे जो थोरो यादि आहे जंहिंमें जेको आहे सो मुंहिंजी पंहिंजी कंपोज़ कयल धुन आहे। जी जी बिस्मिल्लाह। लगा इश्क तेरा आराम गया, लगा इश्क तेरा आराम गया, दम दम दिल पे तेरा नाम रहा, दम दम दिल पे तेरा नाम रहा, लगा इश्क तेरा आराम गया, लगा इश्क तेरा आराम गया, दम दम दिल पे तेरा नाम रहा, दम दम दिल पे तेरा नाम रहा, लगा इश्क तेरा आराम गया, लगा इश्क तेरा आराम गया। हर दम तेनू याद करे, रो रो के दिल पर याद करे, दम तेनू रो रो के दिल पर याद करे, रो रो के दिल पर याद करे, लगा इश्क तेरा आराम गया, लगा इश्क तेरा आराम गया, दम दम दिल पे तेरा नाम रहा, दम दम दिल पे तेरा नाम रहा, लगा इश्क तेरा आराम गया, लगा इश्क तेरा आराम गया। कुछ थी आउंदा ऐं ख़ासि तौर ते हिकु मनपसंद का बि शइ लाइफ में मिली वञे त इंसान जेको इलाही एक्साइटेड थी वेंदो, ख़ुशि थींदो। त पर उन सां गॾु गॾु चाहे उहो असांजी लाइफ जे हवाले सां हुजे, चाहे उहो ख़ूबसूरत जीअं इंसान जी पहिरीं ख़्वाहिश हूंदी आहे त मूंखे पंहिंजो घरु हुजे, या उन खां पोइ बि ख़्वाहिश हूंदी आहे त मूंखे हिकिड़ी सुठी जॉब हुजे, उन खां पोइ वरी ख़्वाहिश हूंदी आहे त मूंखे हिकिड़ी सुठी पंहिंजी गाॾी हुजे। इहे ई जेके आम कॉमन जेके आहिनि हर कंहिंजी ख़्वाहिशूं सेम ई हूंदा कंसर्ट। पर जॾहिं इहे ख़्वाहिशूं जॾहिं ॿिन्हिनि थियूं तव्हांजी पूरी थियूं थियनि त सभु खां में जेको पंहिंजे रब जो शुक्र कयो। ईअं न सोचो त चलो ठीकु आहे मूंखे केतिरो बि घर मिलियो आहे त हिन खां वधीक न डबल ट्रिपल ते हुजे, या 200 खां वठी 600 स्क्वायर जो हुजे, या अञा हिन खां मथे जी ख़्वाहिश जेके आहे न हमेशह इंसान खे डिसहार्ट कंदी आहे, तबियत में मिज़ाजी में बदमग़ज़ी पैदा कंदी आहे। कोशिशि कंदा कयो त तव्हांखे जेकी शइ मिलियल आहे त तव्हांखे हेठनि खे ॾिसो, तव्हांजे जेके आहिनि जेके वस वारा न आहिनि, जेके ज़रूरत आहे इन शइ जी, तव्हां उन्हनि खे ॾिसी करे शुक्र कयो त या अल्लाह मूंखे एतिरी शइ बि मिली आहे त शुक्र आहे, मूंखे एतिरी गाॾी आहे जेको नानी क़बर सां हली सघूं था, या एतिरो घरु आहे जो आऊं आराम सां सर्दी गर्मी पंहिंजी इन छित जे हेठो पंहिंजी ज़िंदगी जो कारवां निभाए सघां थो। हिकिड़ी मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ी कॉल आहे, कॉल रिसीव कंदासीं। हलो सलाम हलो वालेकुम अस्सलाम जी भाउ, पंहिंजो तारीफ़ कराईंदा, केरु किथां खां? साईं दोस्तर शब्द ॻाल्हायां बचावन खां। अवांखे भलीकार प्रोग्राम सब बराड़ में जी कीअं पियो लॻे प्रोग्राम, छा चवणु चाहींदा? चलो ठीकु आहे, वॾी वॾी महिरबानी, तव्हां असांजे प्रोग्राम में शामिलु थियो, मूंखे इलाही ख़ुशी थी, तव्हां नालो कमु थियो। अच्छा ॿियो हाणे भला कहिड़ो कलाम ॿुधाईंदा असांखे? अरे ये जेको सो फ़कीर तारक नजफ़ी आहे, साईं हिदायत फ़कीर नालो अथसि असल में, उनजी इहा काफ़ी आहे। जी जी बिस्मिल्लाह जी बिस्मिल्लाह। कॾहिं कॾहिं मां अहिंजो आहियां, कॾहिं कॾहिं मां संहिंजो आहियां, कॾहिं कॾहिं मां अहिंजो आहियां, कॾहिं कॾहिं मां संहिंजो आहियां, रीत निराली पंहिंजी यारो, कॾहिं कॾहिं मां कंहिंजो न आहियां, इश्क जी आही उल्टी चाली, कॾहिं कॾहिं सभु कंहिंजो आहियां, जॾहिं मुस्तफ़ा तो दर दिलड़ी फाथी त हर वक़्त तॾहिं मां तुंहिंजो आहियां।
महबूब मूं पसायो त मखमूर छो न थींदुसि चीटक अखियुनि चलायो त चकचूर छो न थींदुसि अचीश का आगिलाई वाई बिकुल विञाई साकीअ ॾिनी सवाई त भरपूर छो न थींदुसि महबूब मूं पसायो त मखमूर छो न थींदुसि चीटक अखियुनि चलायो त चकचूर छो न थींदुसि छॾिया इश्क खौफ लाही ही सिर अॾीअ ते आहे सूर्य नींदा संभाई त मंसूर छो न थींदुसि महबूब मूं पसायो त मखमूर छो न थींदुसि चीटक अखियुनि चलायो त चकचूर छो न थींदुसि कयो कुर्बतों जे कशफी न त महू हुस मखफी कयो कुर्बतों जे कशफी न त महू हुस मखफी तार कुथियो नी हुन जिफी त मशहूर छो न थींदुसि महबूब मूं पसायो त मखमूर छो न थींदुसि सर मस्त जिगर मस्त ऐं दिल मस्त ऐं दम सर मस्त जिगर मस्त दिल मस्त ऐं दम मूंखे कयो दीदार संदे चश्म सनम मूंखे कयो दीदार संदे चश्म सनम सर मस्त जिगर मस्त दिल मस्त ऐं दम सर मस्त जिगर मस्त दिल मस्त ऐं दम मूंखे कयो दीदार संदे चश्म सनम मूंखे कयो दीदार संदे चश्म सनम सर मस्त जिगर मस्त दिल मस्त ऐं दम सर मस्त जिगर मस्त ऐं दिल मस्त ऐं दम हर कोई हिते आयो मजा कदम अदम हर कोई हिते आयो मजा कदम अदम हर कोई हिते आयो मजा कदम अदम को मस्त गदाई में को मज खेल हिशम मस्त को मस्त गदाई में को मज खेल हिशम मूंखे कयो दीदार संदे चश्म सनम मूंखे कयो दीदार संदे चश्म सनम सर मस्त जिगर मस्त दिल मस्त ऐं दम सर मस्त जिगर मस्त दिल मस्त ऐं दम फिक्र में तो मस्त तको मस्त गना में को फिक्र में तो मस्त तको मस्त गना में को फिक्र में तो मस्त तको मस्त गना में को भुखल में तो मस्त तको साण करम मस्त को भुखल में तो मस्त तको साण करम मूंखे कयो दीदार संदे चश्म सनम मूंखे कयो दीदार संदे चश्म सनम सर मस्त जिगर मस्त दिल मस्त ऐं दम सर मस्त जिगर मस्त दिल मस्त ऐं दम अजकल जो मस्त नाया मगर रोज़े अज़ल खां 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 मैं नोश आया थोड़ा सरताब कदम मस्त मैं नोश आया थोड़ा सरताब कदम मूंखे कयो दीदार संदे चश्म सनम मूंखे कयो दीदार संदे चश्म सनम सर मस्त जिगर मस्त दिल मस्त ऐं दम सर मस्त जिगर मस्त दिल मस्त ऐं दम चए तारक न तो मस्ती अखा सुखन को अगते चए तारक न तो मस्ती अखा सुखन को अगते चए तारक न तो मस्ती अखा सुखन को मस्त मस्त तखत मस्त हथ मस्त कलम मस्त 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 तखत मस्त हथ मस्त कलम मूंखे कयो दीदार संदे चश्म सनम मूंखे कयो दीदार संदे चश्म सनम सर मस्त जिगर मस्त दिल मस्त ऐं दम
मस्त जिगर मस्त दिल मस्त ऐं गम मूंखे कयो दीदार संदे चश्म सनम मूंखे कयो दीदार संदे चश्म सनम हा सर मस्त जिगर मस्त दिल मस्त ऐं गम सर मस्त जिगर मस्त दिल मस्त ऐं गम वाह ज़बरदस्त ज़बरदस्त इलाही ख़ूबसूरत अंदाज़ यकीनन बिल्कुलु मस्तु थी करे तव्हां पंहिंजे राग में बिल्कुलु गुम था थी वञो अच्छा घटि ई इंसान हूंदा आहिनि जेको पंहिंजे कम सां लायल हूंदा आहिनि कहिड़े बि हवाले सां को कमु हुजे जॾहिं हू सम्झंदा आहिनि त हीअ एॾी में जेके आहे मुंहिंजी दिलचस्पी आहे मुंहिंजो इंट्रस्ट आहे त उहो कमु जेको आहे बहितर ख़ूबसूरत अंदाज़ सां निकिरी ॿाहिरि ईंदो आहे हीअं हूं था शॉर्ट कुझु ब्रेक ते ब्रेक खां पोइ कंटिन्यू कंदासीं काॾे न वञिजो असां सां गॾु रहिजो वेलकम बैक नाज़रीन नाज़रीन किरण अॼु ख़ूबसूरत प्रोग्राम में एतिरा बहितरीन जेके आहिनि रागी मौजूदु आहिनि ऐं काफ़ी हुननि जो पोरिया जीअं मूं पहिरियों बि ब्रेक में हुननि खां ॻाल्हि कई त इंसानु जॾहिं जेसिताईं पंहिंजे कम सां लॉयल नथो थिए दिलचस्पी नथो पैदा करे ओसिताईं हुनजे कम में को निखार न ईंदो त कोशिशि कयो त पंहिंजे कम खे आसान बनाइण लाइ हुन में दिलचस्पी पैदा कयो न ई तव्हां बोर थींदो न ई ॿियनि खे तव्हां बोर कंदो इवन यकीनन अगरि हीअ बहितरीन रागी न हुजनि ऐं पंहिंजे फन में दिलचस्पी न हुजे त यकीनन ॿुधंदड़ खे बि बोरियत महसूसु थिए हेॾो इंट्रस्ट ॾेई करे पंहिंजे ख़ूबसूरत आवाज़ खे ऐं ख़ूबसूरत शाइरी सां एतिरो निभा कनि था त इहो हुननि जो इंट्रस्ट आहे हर शोबे में हर हवाले सां ई करणु घुरिजे ऐं ॿी ॻाल्हि आउं इहा बि ॿुधाईंदी आहियां त ॾिसो कॾहिं कॾहिं असां पंहिंजी कपबोर्ड खे मीन्स अलमारी खे जॾहिं असां खोले ॾिसंदा आहियूं त इलाही जेके कपिड़ा नज़र ईंदा आहिनि त कोशिशि कंदा कयो त जेके असां पाण जा साफ़ सुथरा तरीक़े वारा जेके कपिड़ा अगरि पाण नथा पायूं त असां ॿिए कंहिंखे ॾियूं जेकी ज़रूरतमंद आहिनि इन त छा थींदो आहे त अलाह साईं ख़ुशि थींदो आहे त अञा डबल टिपल थी करे वापसि असांखे मिलंदा आहिनि ऐं कॾहिं कॾहिं मूं अहिड़ा बि इंसान थोरा कंजूस ॾिठा आहिनि त इन ते बि अलाह साईं थोरो चवंदा आहिनि त जॾहिं मूं हिननि खे इन शयुनि को नवाज़ो आहे त एॾी नेमतुनि खां त इन नेमतुनि जो फ़ाइदो छो नथा वठनि त इन्हनि सभु जेके नेमतुनि जो फ़ाइदो वठणु घुरिजे अच्छा तव्हां उहे मोस्टली तव्हांखे ॿिया जेके आहिनि कहिड़ा रागी पसंदि आहिनि तव्हांजो फेवरेट कहिड़ो हाँ बिल्कुलु मुंहिंजो जेको आहे सो पसंदि आबदा परीन आहे मैडम आबदा परीन ऐं असांजो जेको आहे सो इन खां अॻु में उस्ताद मंज़ूर अली ख़ान उस्ताद वाहिद अली मोहम्मद यूसुफ उस्ताद मोहम्मद यूसुफ जहिड़ा अहिड़ा उन्हनि खां वधीक जेके तव्हां इंस्पायर थियो अच्छा उहे तव्हांजे घर में ॿिया को आहिनि तव्हां खां पोइ जेके ॻाइण वारा या फैमिली केतिरो सपोर्ट थी करे फैमिली सपोर्ट करे थी उहे ख़ुशि आहिनि सही ख़ुशि हू ख़ुशि आहिनि जो हीअ असांजो हिन में अची वियासीं त पंहिंजो शौक़ु ऐं इज़हार जो ॾेखारे थो हुननि इन में ख़ुशि रहिया त हीअ जेकॾहिं हेॾे शौक़ु रखे थो त भली इहो वञे पासे बहितर आहे काफ़ी हद ताईं न त फैमिली अगेंस्ट वेंदी आहे जेको हुनजे हिन ते माना तव्हां पोइ तव्हांजी फैमिली में अहिड़ो को बि न आहे जो ॻाए सघे अच्छा सही सही अच्छा इहे वाक़ई हूंदा आहिनि पेरेंट्स जे हवाले सां को ॿार खे जेकर ॾिनेसी ॾिए त बहितर अंदाज़ सां परफॉर्मेंस करे सघे थो में अच्छा सिंध जा कहिड़ा कहिड़ा शहर तव्हां घुमिया आहिनि यकीन तव्हां त हर वक़्तु जेको सफ़र में हूंदो कंहिं न कंहिं इवेंट्स ते वेंदा रहंदा हूंदो अॼु को अंदाज़ो त कोन्हे को छो जो हिन मौसीक़ी जे जेको आहे मार्फत में जेको असां वञणु थियो आहे सॼी सिंध में त मां सम्झां थो त को शहर रहियो न आहे सही सही चलो ठीकु आहे हिकिड़ो बोल थी वञे तव्हांजी जी जी सचल साईं जी काफ़ी आहे जी जी बिस्मिल्लाह सोहणी सूरत यार सजण दी ॾिठम जो हिकु ॾिहाड़े सोहणी सूरत यार सजण दी सोहणी सूरत यार सजण दी हिकु ॾिठम जो हिकु ॾिहाड़े दस्त की तुस तलवार बेहदी मारे बतोलारे खड़े रहन बदबाहा अगू आशिक विच निजारे रूबरू माशूकां दे सचल
आला डेंदे सिर बेचारे चोले सजन दे चेहरे मुझको कबाब कीता चोले सजन दे चेहरे मुझको कबाब कीता करना से यार प्यारे करना से यार प्यारे रुख पर नकाब कीता चोले सजन दे चेहरे मुझको कबाब कीता चोले सजन दे चेहरे मुझको कबाब कीता करना से यार प्यारे करना से यार प्यारे रुख पर नकाब कीता चोले सजन दे चेहरे मुझको कबाब कीता चोले सजन दे चेहरे तंबूर तबले सिर आशिकां दे हसले तन मन तंबूर तबले सिर आशिकां दे हसले तन मन तंबूर तबले सिर आशिकां दे हसले ओ जादूगरां दे जलवे ओ जादूगरां दे जलवे हाँ जादूगरां दे जलवे रग रग रबाब कीता चोले सजन दे चेहरे मुझको कबाब कीता चोले सजन दे चेहरे मुझको कबाब कीता करना से यार प्यारे करना से यार प्यारे रुख पर नकाब कीता चोले सजन दे चेहरे मुझको कबाब कीता चोले सजन दे चेहरे दा तीर मारी सर सर चार वारी नैना दा तीर मारी सर सर चार वारी ओ नैना दा तीर मारी सर सर चार वारी नैना दा तीर मारी सर सर चार वारी ओ दिल दा हिजाब टारी ओ दिल दा हिजाब टारी ओ दिल दा हिजाब टारी सानू बेहिजाब कीता चोले सजन दे चेहरे मुझको कबाब कीता चोले सजन दे चेहरे मुझको कबाब कीता करना से यार प्यारे करना से यार प्यारे रुख पर नकाब कीता चोले सजन दे चेहरे मुझको कबाब कीता चोले सजन दे चेहरे सरदारी पर चढ़े दे आशिकान वित मरे दे सरदारी पर चढ़े दे आशिकान वत मरे दे सरदारी पर चढ़े दे आशिकान वत मरे दे कंध काट पर दरे दे ओ कंध काट पर दरे दे ओ कंध काट पर दरे दे एदा अजाब कीता चोले सजन दे चेहरे मुझको कबाब कीता चोले सजन दे चेहरे मुझको कबाब कीता करना से यार प्यारे करना से यार प्यारे रुख पर नकाब कीता चोले सजन दे चेहरे मुझको कबाब कीता चोले सजन दे चेहरे
कहता सचल बेचारा हम हूँ गुलाम तुम्हारा, कहता सचल बेचारा हम हूँ गुलाम तुम्हारा, कहता सचल बेचारा हम हूँ गुलाम तुम्हारा। ओ मुख का वेख्यम निसारा, ओ मुख का वेख्यम नजारा, मुख का वेख्यम नजारा। अकबर सवाब कीता चोले सजन बेचारा, मुझको कबाब कीता चोले सजन बेचारे, मुझको कबाब कीता। कर नाज यार प्यारे, कर नाज यार प्यारे, रुख पर नकाब कीता चोले सजन बेचारे, मुझको कबाब कीता चोले सजन बेचारे, मुझको कबाब कीता। कर नाज यार प्यारे, कर नाज यार प्यारे, रुख पर नकाब कीता चोले सजन बेचारे, मुझको कबाब कीता चोले सजन बेचारे। जबरदस्त जबरदस्त, इलाही खूबसूरत कलाम। अच्छा, अचानक सां सडनली पंहिंजी इंसान हर कोई फील कंदो आहे त आऊं अपसेट आहियां या डिप्रेस आहियां, हालांकि सभु शइ लाइफ रूटीन सां बिल्कुलु बहितर अंदाज़ सां सुठो खाइणु सुठो पीअणु ऐं जॉब में बि टाइम टू टाइम जेका पंहिंजी पंहिंजी सुठी परफॉर्मेंस एग्रेसिव इवन के प्रमोशन्स बि मिलंदियूं आहिनि, पर कॾहिं न कॾहिं कंहिं फील थींदो आहे त आऊं अलाए छो अपसेट आहियां। उनजी वजह इहा हूंदी आहे त कंटिन्यूसली हिकिड़ी रूटीन में जॾहिं इंसानु हूंदो आहे त थोरो फैडअप थींदो आहे, फील न थींदो आहे त शायदि कीअं, त थोरो कोशिशि कयो अगरि तव्हांजे रूम जे जेको हवाले सां अगरि कंहिं जॻह ते हिकिड़ी ई कंटिन्यूसली का शइ पई आहे त उनखे थोरो चेंज कयो, हिकिड़ी जॻह ते खणी बेड बि जॻह ते रखो या ड्रेसिंग टेबल खे थोरो चेंज कंदो त उन में छा थोरी चेंजिंग अची वेंदी। अगरि तव्हां सपोज़ अगरि तव्हां टाइम आहे पंहिंजे लाइ त हिकिड़ो ॾींहुं ॿ ॾींहं थोरो आउटिंग ते हलिया वञो त इन में मिज़ाज में इलाही तब्दीली ईंदी। इन में फैडअप जेको अचानक सां इंसान जेको बोर ऐं मायूस फील करणो हूंदो आहे उहो सिर्फ़ु चेंजिंग जे हवाले सां हूंदो आहे, रूटीन जे हवाले सां हूंदो आहे। कॾहिं कॾहिं साॻी रूटीन इंसान खे थोरो बोर करे छॾंदी आहे। इंसान जेको ॾिसो न अशरफ मखलूक़ात आहे, हर वक़्तु जेको आहे उनखे नई इन्वेंशन नया तरीक़ा नई ख़्वाहिशूं ख़बर हुजनि, उहे सभु शयूं ॿुधनि। यकीननि अॼु जे प्रोग्राम त मूंखे त इलाही सुठो लॻो ऐं ख़ासि तौर ते हिननि खां पुछंदमि त हिननि खे अची करे कीअं लॻो। जी जावेद, अॼु असांजे प्रोग्राम सभु में अची करे तमामु बहितर ऐं असांखे वणियो जहिड़ो जेको आहे सेटअप आहे ऐं जहिड़े नमूने सां जेको आहे असांखां सिलेक्शन जे हिसाब सां कलाम ॻाया आहिनि त उन हिसाब सां तमामु बहितर लॻो असांखे अॼु। ऐं प्रोग्राम सभु मिलण जे वजह उहे छा चवणु चाहींदो, उहे कंहिं हवा सां तव्हां यकीननि सां मेरान टेलीविजन हमेशह नया नया प्रोग्राम जेके ख़ासि तौर ते ज़रात जे हवाले सां ॿारनि जी एंटरटेनमेंट सां सुबुह मिलण लाइ छा चवंदो? मां सुबुह महिराण खे इहो ई चवंदुसि, उन लाइ चवंदुसि इहो ई चवंदुसि त जेको हींअर असांजे ॿारनि में जेको शौर पैदा थिए ऐं जेके उन्हनि खे हिदायतूं ॾिजनि ऐं जेको सुठो जेको आहे त मां सम्झां थो त सुठो हिन महिरबानी थैंक यू सलीम बेटी, तव्हांजे बि आमदम कीअं लॻो अॼु अची करे? महिरबानी तुंहिंजी भेण, ॾाढो दिलि खे सुकून आयो, ॾाढो मज़ो आयो। मां महिरबानी थैंक यू तव्हां सां गॾु तव्हांजो साथ ॾियणु। जेके मोहम्मद खान जेके आहिनि उन्हनि खे बि जेको आहे सीनियर ढोलक नवाज़ जेके केतिरा ई मुल्क बि उहे घुमी वेठा आहिनि, लेकिन इहे इन थी न सम्झो ख़ामोश वेठा आहिनि। माशाल्लाह हिननि खे काफ़ी लाइफ जो एतिरो तजुर्बो काफ़ी एक्सपीरियंस आहे ऐं जॾहिं बि असांजे प्रोग्राम में ईंदा आहिनि भरपूर अंदाज़ सां सिंगर साथ ॾींदा आहिनि। उन्हनि सां गॾु जेके साहिब ख़ान खे बि ऐं उन्हनि खे बि ऐं थैंक यू सो मच कंदमि त असांजे प्रोग्राम में शामिलु थिया। वरी महिरबानी तव्हां सभिनि जी। अच्छा त असांजो वक़्तु पंहिंजे प्रोग्राम जो पुॼाणी त पहुतो ऐं वरी उहा ई ॻाल्हि कंदमि त थोरो चेंज लाइफ में आणो। चेंज लाइफ जो मतिलबु इहो न आहे त तव्हां सफ़ो बग़ावत ते अची वञो, थोरी घणी नंढी नंढी चेंजिंग सां कलर जे हवाले सां, ड्रेसिंग जे हवाले सां, सेटिंग जे हवाले सां थोरो चेंज कंदो त मूड थोरो चेंज थींदो। इंशाल्लाह सुभाणे वरी मुलाक़ात थींदी। तेसिताईं पंहिंजी होस्ट तहरीम वाण खे ॾींदा इजाज़त। दुआउनि में यादि। अल्लाह हाफ़िज़।